उमरकोट वारी जेका इलेक्शन आहे 17 तारीख़ ते NA-213 ते उन जो रिकॉर्ड जेकॾहिं असीं ॾिसूं था त 1993 खां वठी 2024 ताईं नवाब यूसुफ टालपुर 6 भेरा इन तक तां कामयाब थिया हुआ। हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ 1997 में जेके आहिनि पीर नूर मोहम्मद शाह जीलानी साहब उन्हनि खे हारायो, जेके नून लीग जा अॻवान हुआ 97 में, न त 6 भेरा नवाब यूसुफ टालपुर कामयाब थिया आहिनि। 2 दफ़ा शाह महमूद कुरैशी 2013 ऐं 18 में नवाब यूसुफ टालपुर सां मुक़ाबिलो कयो, पर कुरैशी साहब बि कामयाब न थिया। 1,04,000 वोट भी खया उन्हनि 2018 में कुरैशी साहब, पर हिननि 1,64,000 वोट खया यूसुफ टालपुर तॾहिं बि। हिन भेरे छा पिया ॾिसो मुक़ाबिलो जेको लाल माली साहब जो थिए पियो नवाब यूसुफ टालपुर जी बेवा सां, अव्हां जी गहरी नज़र रही आहे हिन समूरी इलेक्शन ते, कीअं पिया ॾिसो सूरत हाल? जी हीअ सीट त ख़ैर पाकिस्तान पीपल्स पार्टी कोन पाईंदी, इहो त तव्हां लिखी वठो। बाक़ी इहो आहे त टर्नआउट तमामु घटि थींदो, छो जो नंढी चूंडुनि में टर्नआउट बिल्कुलु थींदो आहे। ॿियो इहो आहे त जेको रवाज रहियो आहे असांजे पाकिस्तान में भलाए मुल्क में, इहो आहे त नंढी चूंडुनि दौरान सरकार हाराईंदी न आहे। सरकार वटि पंहिंजो वक़्तु पुॻो सभु साम्हूं वसीला उन वटि, पर लाड़काणे वारो मौज़ूम अब्बासी साहब वारो मिसाल अथव सिंध में? हिकु ॿ ॿिया मिसाल बि आहिनि, ज़िमनी चूंड में हुकूमत हारायो हुजे। जी जी बिल्कुलु, पर हिते जो सूरत हाल हीअं आहे त टालपुर फैमिली जो पंहिंजो बि हुते जेको आहे सो न्याज़बंदी आहे, रख रखाव आहे। सेकंड ॻाल्हि इहा आहे त जेको नवाब यूसुफ टालपुर हो उहो बि हिकिड़ो सुठो माण्हू हुयो आहे मरहूम। ऐं टी अहम ॻाल्हि हीअ आहे जेका थियण वञे पई, जेका शायदि पहिरीं न थी आहे, त हिन वारे जेको आहे सो लाल माली आहे उते इलेक्शन जो माहौल ठाहे छॾियो आहे। इहो बि लॻो त शायदि नवाब यूसुफ टालपुर जे मरण खां पोइ उन्हनि सां जेके इहो थींदो आहे न त हमदर्दी थी वेंदी आहे, पुट खे सीट या कंहिंखे ॿिए खे सीट मिली आहे त भला कुझु रख रखाव कजे, तव्हां वटि टाइम बि घटि आहे। पर लाल माली हिन वक़्तु जेको आहे सो सूरत हाल ठाहे वियो आहे। मां अव्हां जी ॻाल्हि खे अगरि वधाईंदो हलां त लाल माली जे बारे में जॾहिं मां हिते उमरकोट जे माण्हुनि खां पुछा कई त हुननि चयो साईं ॿियो त कुझु न कयो अथसि, पर वोट जी अहमियत खे वधाए वियो आहे हमरा। हाणे यकीनन हुते जेको स्ट्रीट पावर आहे उहा फंक्शनल लीग वटि आहे, GBA वटि आहे, ॿियनि धुरियुनि वटि आहे। पर हिकिड़ी जेका ख़ासि ॻाल्हि हिन में तव्हां शायदि न पिया ॾिसो, उहा इहा ॾिसो थो त जेको उम्मीदवार आहे उहो PTI जो आहे। इहा ॻाल्हि सम्झो जी, इहो ॾिसो न, उम्मीदवार PTI जो आहे, माना PTI जो उम्मीदवार खे सॼी अपोजिशन जी सपोर्ट आहे हिते। ऐं ॿियो मूंखे हिकु दोस्तनि ॿुधायो, वीडियो बि मूं मोकिली अथव त JUI बि हिमायत करे छॾी आहे लाल माली जी। त हिन जो मतिलबु इहो आहे त ॿ थींदियूं, हिकिड़ो त लाल माली जो पहिरें जे मुक़ाबले में वोट बैंक वधंदो, लाल माली हिकु जेको आहे सो माना हिकु इलेक्शनी सियासतदान जे तौर ते साम्हूं अची वेंदो। हूअं त उहो पहिरीं बि MLA रहियो आहे, पर मख़सूस सीटुनि ते रहियो आहे न। जनरल इलेक्शन जेका थी फरवरी में उनमें बि 34,000 खनि त वोट उन्हनि तॾहिं बि खया। जी हा, ॿियो कमु इहो थींदो त जेको लाल माली आहे उहो उनजी जेका पोज़ीशन आहे उहा वधीक पार्टी में बहितर थी वेंदी, मुक़ाबिलो थींदो, पर पीपल्स पार्टी खटे वेंदी। हिन में त को हू न आहे। ॿी आहे त जेको केनाल जो जेको वोट आहे, जेको हिन वक़्तु माण्हू कावड़ियल वेठा आहिनि, उहो वोट बि जेको आहे सो लाल माली खे पवंदो। ऐं छो त अॻे ई इहो पुछड़ी आहे सॼे सिंध जी, तव्हांखे ख़बर आहे हिते अॻे ई पाणी जो मसइलो रहियो आहे, हिन करे उते पाणी हींअर बि कोन्हे। त इहो पाणी जो इशू जेको आहे उहो मतिलबु कंहिं बि तरह सां पीपल्स पार्टी जी गिची खां अञा लथो न आहे, उन्हनि जी गिची में पयल आहे। तंहिंजे करे हीउ मामिलो बि रहंदो, चूंड थी रही आहे, ज़बरदस्त मुक़ाबले जी तवक़ो आहे। ऐं अगरि जेको आहे सो जेके माण्हू आहिनि, ॾिसो हाणे तव्हांखे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां साईं, वोट अॼुकल्ह इलेक्शन जा 3 मरहल आहिनि, पहिरियों वर्क, ॿियो इलेक्शन वारो वोट ॾियणु, टियों नतीजा। हाणे जेका इलेक्शन गुज़री वई, मुंहिंजा सुणा खिल त तोखे ॿुधायां हिकिड़ी नंढी ॻाल्हि, पहिरीं खिली ॿुधाए बसि। जी जी बिस्मिल्लाह। हाणे जेका इलेक्शन थी उनमें बि वोट हिकिड़नि खे पियो, नतीजा ॿियनि जा निकिता। त हाणे अहिड़ी इलेक्शन जा कहिड़ा तो तजिया पुछी मुंहिंजा जानी, इहे खटी वेंदा बाबा। ठीकु आहे, वरी महिरबानी अरबाब साहब।